अस्सलाम वालेकुम दोस्तों, हर पल जिए ड्रामे सांवल यार पिया जी अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे हाल ते क्लिक कंदा दोस्तों। त बिना देर हणूं था पंहिंजी अपडेट जे तरफ़ तव्हांखे इंतज़ारु कोन था करायूं दोस्तों। तव्हांखे ॾसींदा हलूं त पिया ऐं आलियान में जेको आहे त प्यार जेको थी वियो आहे दोस्तों, पर जेको आहे त पिया हुन सां इज़हार नथी करे ऐं उहा सोचे थी त उहो हिकु वॾो माण्हू आहे ऐं मां हिकु ग़रीब आहियां, त असांजो जोड़ ठहे ई नथो। ऐं आलियान जो हुन सां इंतिहा प्यार आहे, पिया जो बि आहे दोस्तों, पर हू जेका आहे पिया हुन सां कॾहिं बि राज़ी न थींदी, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन जे करे त हुनजो स्टेटस ऐं मुंहिंजे स्टेटस में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त नेक्स्ट एपिसोड में तव्हांखे इहो बि ॾिसण लाइ मिलंदो त पिया पंहिंजे वालिद असलम खे चवंदी त तूं इहा वर्कशॉप मां हथु कढ ऐं तूं ॿिए हंधि असां लॾे हलंदासीं, इन वर्कशॉप मां हथु कढ। ऐं हू चवंदो त केतिरियूं मां जॻहियूं मटाईंदुमि, केतिरियूं जायूं मटाईंदुमि, इन खां सुठो आहे त जिते बि वेंदासीं त अहिड़ो को ज़ालिम हूंदो ई हूंदो जेको असां सां टकरिबो। इन खां सुठो आहे त हिते ई माना इन ज़ालिमनि सां मुंहुं आॾो अटकाइजे। ऐं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सांवल जेको आहे त पिया वारनि जी जेका त ख़ूब मदद कंदो ऐं उन्हनि जे ॾुख सुख में उन्हनि जो साथी हूंदो, उन्हनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदो। ऐं दोस्त तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ससुई जे घर में जेको आहे त सांवल जेको नेक्स्ट एपिसोड में वेंदो ऐं उनखे नौकिराणी अची ॿुधाईंदी त को माण्हू तव्हां सां मिलणु आयो आहे। ऐं जॾहिं हू चवंदी त हुनखे अंदरि वठी आ, जॾहिं हू अंदरि ईंदो त हू सांवल खे ॾिसंदी ऐं हुनजी ख़ूब कचहरी थींदी दोस्तों। नेक्स्ट एपिसोड जेको आहे त बहितरीनु थियण वारो आहे, त नेक्स्ट एपिसोड खे मिस न कजो दोस्तों। जी दोस्तों, तव्हांखे ॿुधाईंदो रहां त आलिया नेक्स्ट एपिसोड में पाण खे कमरे में बंदि करे छॾींदो दोस्तों। ऐं हुनजे पीउ जेको दाऊद साहब खे पंहिंजी घरवारी चवंदी त आलिया पाण खे अकेले कमरे में बंदि करे छॾियो आहे ऐं हू न खाए थो न पीए थो, सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु उहो अकेले कमरे में पाण खे बंदि रखी वेठो आहे। ऐं जेको आहे त हुनजो वालिद साहब बि जेको परेशान थी वेंदो ऐं आलियनि सां मिलण जेको आहे त हुनजे कमरे ताईं वेंदो दोस्तों। जी दोस्तों, उमेद है त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वीडियो पसंदि अचे त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। वरी मिलंदासीं कंहिं न्यू वीडियो जी अपडेट सां गॾु। ख़ुदा हाफ़िज़ दोस्तों, दुआनि में यादि।